शहदादकोट में साइंटिफिक पब्लिक स्कूल पारां सालियानी इनाम विराइण वारी तकरीब मुनक़िद कई वई। टाउन हॉल ऑडिटोरियम में स्कूल पारां रथियल तकरीब में शरीक माण्हुनि पंहिंजा वीचार भाई साहब शहदादकोट सां हिन रीत वंडिया आहिनि। असल हेड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके तालीमी प्रोग्राम हूंदा आहिनि इहे असांजे मुआशरे जे लाइ हिकु सघ पैदा कंदा आहिनि ऐं उमेद था कयूं त हीउ प्रोग्राम बि हिकु सघ पैदा कंदो जेको शागिर्दनि में हिकिड़ो तालीमी शऊर पैदा कंदो। प्रोग्राम जेके ॿारनि में जेके मुक़ाबले खां पोइ उन में वरी मुक़ाबले इनाम विराइजनि था पिया, जेके पोज़ीशन खणनि था ॿार, उन्हनि में हिकु मुक़ाबले जी सलाहियत पैदा थिए थी, शौक़ु पैदा थिए थो पियो त जीअं वधीक तालीम तरफ़ राग़िब थियनि ऐं उहो मुक़ाबिलो करे अॻिते अचनि। स्टूडेंट्स में हिकिड़ो जेको असां वटि हिते इंटीरियर टैलेंट आहे उनखे उजागर कजे। उन में जेको टैलेंट आहे उनखे हिकिड़ी चांस कोन थी ॾिनी वञे। असां उनखे हिन प्लेटफॉर्म पोइ हिकिड़ी चांस प्रोवाइड था कयूं त उहो जीअं अॻिते वधी सघनि। उहे हिते प्रोग्राम मल्हाइनि जीअं ॿिया ॾिसनि ऐं स्टूडेंट खे ॾिसी करे वरी ख़ुशी थिया, उन वरी कॉन्फिडेंस आहे स्टूडेंट्स में। घणियूं 16 साल खां कोशिशूं करे रहियो आहे, उहा हिन महिल ताईं अलहमदिल्ला नाकाम न आहिनि वयूं ऐं इनशाला अॻिते हली अञा वधीक साइंटिफिक जो नालो रोशन थींदो। ऐं ॿी ॻाल्हि त शील्ड जी असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे। हीअ असां नंढा वॾा सिटी लेवल ते प्रोग्राम कराईंदा रहंदा आहियूं जीअं असांजे ॿारनि में हिकिड़ो नओं जज़्बो पैदा थिए, जीअं हू कुझु वॾा थी स्टेजनि ते वॾनि माण्हुनि जे अॻियां ॻाल्हाए सघनि ऐं उन्हनि जे अंदरि जज़्बो पैदा थिए। ऐं असां साइंटिफिक पब्लिक स्कूल आयो आहे टाउन हॉल में, इन सां ॿ शयूं थियनि थियूं। हिकु त असांजे शागिर्दनि खे इंकरेजमेंट अचे थी, शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी, ॿियो त शागिर्दनि में कॉन्फिडेंस वधे थी। मतिलबु शागिर्द जेके स्टेज ते थी कुझु परफॉर्म था कनि उन्हनि सां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई बि थिए थी। तंहिं करे मां उमेदु रखां थो साइंटिफिक हमेशह अहिड़ा असां ॾाढा ख़ुशी महसूस था कयूं त असांजो स्कूल जेको आहे डिवीजन डिस्ट्रिक्ट यानी डिवीजन जे मतिलबु सॼे ते पहिरियों नंबर स्कूल आहे, फर्स्ट नंबर स्कूल आहे। तमामु भलो प्रोग्राम आहे। ये प्रोग्राम हिकिड़े स्कूल जे तरफ़ां आहे, प्रोग्राम साइंटिफिक स्कूल जे तरफ़ां आहे। उन्हनि शागिर्दनि जो इहो प्रोग्राम आहे जिन सुठा नंबर खया आहिनि ऐं स्पीच प्रोग्रामनि में उन तमामु सुठा उन्हनि पंहिंजो टैलेंट पेश कयो आहे, बल्कि डिस्ट्रिक्ट लेवल ते उन्हनि इंकरेज कयूं ताकी उन्हनि खे ख़बर पए त हुननि जेका महिनत कई आहे उन जे नतीजो जेको फल आहे उहो केतिरो मिठो आहे, केतिरो मज़ेदार आहे। इन ई मक़सद जे करे असीं प्रोग्राम अरेंज कयो आहे ताकी नंढड़नि ज़हननि खे जेके असांजा मुस्तक़बिल आहिनि उन्हनि खे असां इनकरेज कयूं त जीअं हिन प्लेटफॉर्म अॻिते वञी करे ही गैर नसाबी सरगर्मियूं जेके आहिनि उहो ॿारनि जो जेको लिकियल टैलेंट आहे उन में जेको ज़ोर आहे उनखे जेको आहे निखार पैदा करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके आहिनि उहे लाज़मी आहिनि। अॼु तव्हां ॾिठो त ॿारनि जेको आहे उन्हनि मुख़्तलिफ़ जेको आहे आइटम्स पेश करे जेको आहे दाद बि हासिलु कयो ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो जेको जज़्बो पैदा करणु ऐं जेके महिनत कनि था उन्हनि जी इंकरेजमेंट जे लाइ, हौसला अफ़ज़ाई जे लाइ इनामी तक़रीब ॾेई ऐं सभिनी शागिर्दनि जे अॻियां उनखे इनाम ॾेई इज़त अफ़ज़ाई कई वञे जीअं ॿियनि में बि शौक़ु पैदा थिए ऐं उन्हनि में बि जेको आहे हिकिड़ी ख़ुशी जी ऐं पंहिंजी महिनत जो जेको आहे उनखे फल मिली सघे त जीअं वधीक महिनत ऐं जोश सां उहो वधीक कमु करे सघे। तकरीब में उस्तादनि शागिर्दनि समेत ॿारनि जे वालिदैन ऐं तालीमी माहिरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त शागिर्दनि जी सालियाना इम्तिहान में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में इनाम ॾेई सननि हौसला अफ़ज़ाई कई वई आहे। सननि चवण हो त बहितरीन तालीम लाइ वालिदैन उस्ताद ऐं शागिर्दनि खे गॾिजी जाखोड़णो पवंदो। फज़ल मोहम्मद उमरानी चयो त शागिर्दनि जी अहिड़ी निसाबी अदबी गैर निसाबी सरगर्मियुनि सां शागिर्दनि जी ज़हनी कुवत में वाधारे सां गॾु धरती क़ौम ऐं लतीफ़ जो फ़िक्र आम थींदो ऐं ॿार तालीम हासिल करे पाण सां गॾु स्कूल तोड़े मुल्क जो नालो रोशन कंदा। उन मौक़े ते शागिर्दनि शागिर्दियाणियुनि में हमद नात तकरीरनि समेत ॿिया चटा भेटी जा मुक़ाबला थिया ऐं शागिर्दनि पारां इस्लाही खाका ऐं सिंधी गीतनि ते झुमरियूं पेश करे ख़ूब दाद वरितो। पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु विराए सननि हौसला अफ़ज़ाई कई वई जॾहिं त प्रोग्राम जी शुरूआत क़ौमी तराने सां कई वई। कैमरामैन वकार भट्टी सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शहदादकोट। Thank you.